नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदासीं। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी सदारत में अमन अमान जी सूरत हाल बाबति अहम इजलास थियो आहे। निगरान वॾे वज़ीर औरंगी में पुलिस धाड़े वारे मामले जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। हाणे पुलिस ॿुधाइणा हणंदी त अवाम खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे गैर कानूनी तौर तरसियल परॾेहनि जी नेकाली बहितर तरीक़े सां जारी आहे। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग बि ॾिनी वई आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर जी सदारत में अमन अमान जी सूरत हाल बाबति अहम इजलास थियो आहे। निगरान वॾे वज़ीर औरंगी में पुलिस धाड़े वारे मामले जी जांच लाइ कमेटी बि जोड़े छॾी आहे। अवां खे ॿुधायूं पिया निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त हाणे पुलिस ॿुधाड़ा हणंदी त अवाम खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे चीफ रिपोर्टर वहीद राजपूत। जी वहीद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सबा सिंध जे जेको अमन अमान जी सूरत हाल बाबति आला सतही इजलास थियो आहे। आला सतही इजलास जी सदारत निगरान सिंध जो जेको वॾो वज़ीर आहे जस्टिस रिटायर मक़बूल बाकर उन जी सदारत में थियो आहे। इजलास में घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड आरिफ नवाज़, चीफ सेक्रेटरी घरू खातो, IG सिंध पुलिस समेत मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर आहिनि, ॿिया समूरनि डिवीज़न जा जेके कमिश्नर आहिनि, एडिशनल IGs, DIGs जेके आहिनि उहे इजलास में हुन शिरकत कई आहे। IG सिंध पुलिस जे तरफ़ां वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी वई त सूबे में मजमूई तौर ते अमन अमान जी जेकी सूरत हाल आहे उहा बहितर आहे। गैर कानूनी जेके परॾेही आहिनि उन जी वतन वापसी जी बहितर तरीक़े सां उहो तरीक़ेकार जारी आहे। CPEC ऐं नॉन CPEC जेके मनसूबा आहिनि उन ते कमु कंदड़ गैर मुल्कनि खे बि सिक्योरिटी ॾिनी पई वञे। निगरान वॾे वज़ीर खे कराची शहर जे हवाले सां एडिशनल IG कराची जे तरफ़ां खादिमनि जे तरफ़ां ब्रीफिंग ॾिनी वई, जंहिंमें ॿुधायो वियो त नवंबर 2023 खां जेको आहे उहो 537 जेके क़तल जा वाक़िया थिया, 2022 में उहो जेको आहे 57 जेके आहिनि केस वधीक थिया आहिनि। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ जेके वॾे वज़ीर खे स्ट्रीट क्राइम बाबति बि बताखोरी, अगवा बराए तावान समेत मुख़्तलिफ़ जेके मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। वॾे वज़ीर इहो चयो त सूबे में जेको गैर कानूनी तरीक़े सां जेके गैर कानूनी कम थी रहिया आहिनि उहे पुलिस जी सरपरस्ती में थी रहिया आहिनि। जेकॾहिं शहर में पुलिस जेके धाड़ा हणंदी त पोइ माण्हुनि खे असां कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं। निगरान वॾे वज़ीर चयो त DSP जी तरफ़ां जेकी धाड़े वारो जो केस आहे उहो एडिशनल चीफ सेक्रेटरी घरू खाते असां जेको आहे उहा इंक्वायरी कराई वेंदी। उन हवाले सां उन सरबराही में कमेटी बि जोड़ी वई आहे। कमेटी में कमिश्नर कराची, पुलिस ऑफिसर बि शामिल हूंदा। इजलास खे स्ट्रीट क्राइम समेत मुख़्तलिफ़ ॿियनि मामलनि ते बि ब्रीफिंग ॾिनी वई। ऐं वॾे वज़ीर इहो चयो त जेकॾहिं मंशियात जेकी केर खणी अचनि था उनजी जेको आहे उन ते सवाल इहो इजलास में कयो। इहो चयो त मंशियात हिते नथी ठहे, कराची में कीअं पहुचे थी, उन मूंखे जेको सवाल जो जवाबु ॾिनो वञे। मूंखे इहे असल जेके ॾुआरी आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि। शहर में जेको शाम जो जेको ट्रैफिक जाम थिए थी उन ते बि वॾे वज़ीर सवाल कयो। शहर में 43 जेके आहिनि वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त रिकॉर्डूं आहिनि जंहिं सबबु ट्रैफिक जाम थिए थी। वॾे वज़ीर जेको DSP जेको औरंगी टाउन में वाक़ियो पेश आयो जिते केस दाख़िल बि थियो, DSP खिलाफ़ जेको मामिलो हले पियो उन पूरे मामले जी इंक्वायरी ते बि जेको आहे उहो कमेटी जोड़े छॾी आहे। वॾे वज़ीर जे तरफ़ां सरबराह जेको एडिशनल चीफ सेक्रेटरी घरू खातो हूंदो ऐं कमिश्नर कराची, पुलिस ऑफिसर बि हुन कमेटी में शामिल हूंदा। जी वहीद राजपूत, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।